खिप्रो में बि अदम एतमाद जी वोटिंग बाद इमरान ख़ान जे ख़ात्मे थियण जी ख़ुशी में पीपीए अॻवान कारकुननि पारां पीपी तालिक़ सदर रईस अमानुल्लाह ख़ान मरी पीपी सिटी सदर इम्तियाज़ हसन दर्स जी अॻवानी में शहीद चौक खिप्रो ते आतिशबाज़ी करे मिठायूं विरहाए रैली कढी वई जेका खिप्रो मोड़ ते पहुती। पीपी अॻवाननि मूजिबि इमरान हुकूमत में मुल्क में महांगाई थी, बिजली जो बहिरान, पाणी जी खोट रही, सिंध सां वफ़ाक़ी हुकूमत माटेली माओ वारो सलूक रखियो। अहिड़ी हुकूमत ख़िलाफ़ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में तारीख़ी लॉन्ग मार्च कयो वियो। उन बाद अदम एतमाद ज़रिए सिलेक्टेड नाअहल वज़ीर आज़म खे हटायो वियो। ईंदड़ चूंडनि में पीपी वॾी अक्सरियत सां खटींदी। मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। उन मौक़े ते शाहजहां मरी, रिज़वान कुंभर, एजाज़ कुंभर, सावण मरी ऐं ॿिया मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।